फ्री तपाए घणनि सालनि जो मौलवीअ कोटे अथसि डिस्ट्रिक्ट खैरपुर जी हाणे असांखे जीअं इतला मिलियो मां उतां थाणे ऑफिस मां हेॾे पहुतुसि मुंहिंजे एसएसपी हुकुम ॾिनो तव्हां हुते पहुचो असां कोशिशूं कयूं अञा कंप्लेनेट असां वटि कोन पहुतो आहे उहो रस्ते में आहे पर उन खां अॻु असां कारवाई करे मौलवीअ खे ख़त मां सवाब सभु बख़्शाए खणी आयासीं।